रहीम तहरीक लब्बैक पाकिस्तान ज़िला कमर शदादकोट जे तरफ़ां PS 17 वारह में तंज़ीम साज़ी सिलसिले में अचण थियो। तहरीक लब्बैक पाकिस्तान जो गुज़िरियल 74 सालन खां पाकिस्तान जे अंदर इक़्तिदार जी रस्साकशी ॾिसी रही आहे, जंहिंमें साॻियाई चेहरा वक़्तन फ़वक़्तन तब्दील थींदा रहनि था, पर 74 सालनि में अवाम जे बुनियादी हक़नि जी अञा ताईं का तब्दीली न थी आहे। तहरीक लब्बैक पाकिस्तान जो ग्राउंड लेवल ते आम माण्हू सां वास्तो ऐं राब्तो आहे। उहे अवाम जे दुख ऐं दर्दनि खे सम्झूं था। असां इंशा अल्लाह ताला बल्दियाती इलेक्शन में तहरीक लब्बैक पाकिस्तान फरसूदा निज़ाम, आज़मायल चेहरा, खोखला नारा, कूड़ा वाइदा जिन कया आहिनि, उन्हनि जे साम्हूं हक़ीक़ी अवामी नुमाइंदा थी साम्हूं बीहंदासीं ऐं इंशा अल्लाह ताला अवाम जा जेके बुनियादी हुकूकनि जे हुक्मराननि पंहिंजी अयाशियुनि ते ख़र्च करे सल्ब कया आहिनि, उहो हाणे वक़्तु वियो ऐं असां हर मोड़ ते अवाम जो आवाज़ बुलंद कंदासीं, उन सां गॾु बीहंदासीं इंशा अल्लाह ताला। हिन इलाइक़े जे अंदरि वॾा वॾा सरदार नाले वारा त रहनि था। असां 1988 खां ॾिसी रहिया आहियूं त उन्हनि जे बंगलनि, उन्हनि जे रस्तनि, उन्हनि जी गाॾियुनि में तब्दीली त आई आहे। उन्हनि जा बच्चा फॉरेन में पढ़नि था, पर अॼु वारह तालके जे अंदरि केतिरा ई स्कूल बंदि पिया आहिनि। हितां जो MPA असां ॾिसूं था त उनखे अवाम जी पुरसाने हाल, बुनियादी सहूलियत, सिहत, तालीम, पाणी। हिन वक़्तु मौसम अहिड़ी आहे जो अक्सर बाहियूं लॻंदियूं आहिनि, पर शहर जी फायर ब्रिगेड पंचर लॻी पई आहे, स्कूल बंदि लॻा पिया आहिनि। तालका इस्पताल में अवाम जी सिहत जे लाइ का बि अहिड़ी सूरत हाल न आहे जो अवाम चए त हा बहितरी आहे। हर तरह सां ईअं सम्झूं था त सिस्टम नाकारा ऐं फ़ैल थी चुको आहे, इदारा तबाह थी चुका आहिनि। उन जो असलु सबबु हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। तंहिंजे करे तहरीक लब्बैक पाकिस्तान मुज़ाहिमत बि कंदी, अवाम जो आवाज़ बि बणबी ऐं इंशा अल्लाह ताला हर वार्ड ते, हर UC में तहरीक लब्बैक पाकिस्तान जा नुमाइंदा बीहंदा ऐं उहो आवाज़ अवाम जो आवाज़ हूंदी। पाकिस्तान जे जीअं बुनियादु रखियो वियो आहे त असां तंज़ीम साज़ी करे रहिया आहियूं ऐं असां लोकल आहियूं, हिन इलाइक़े जा माण्हू आहियूं। असांखे हितां जे हालात जी तमामु ख़बर आहे त गुज़िरियल हीअ हुकूमत जेका हली रही आहे, जेका आख़िरी पसान में आहे, जिन असांजे तहरीक जे मथां गुज़िरियल 2018 खां बाद ज़ुल्म, बर्बरियत, तशद्दुद जो को बि अहिड़ो पासो न आहे जेको हिन न छॾियो। असांखे FIR कल अदम कयो वियो, रियासती तशद्दुद चऊं, हुकूमती तशद्दुद चओ, घरनि ते चढ़ायूं। ही शरीफ़ दीनदार उलमा ही छा ॼाणनि हिन मामलात मां? उन्हनि जे मथां दहशतगर्दी जा कूड़ा पर्चा दाख़िल कया विया। इहो गुज़िरियल 3 सालनि खां हिन हुकूमती ज़ुल्म बर्बरियत खे असां बर्दाश्त कंदा आया आहियूं ऐं गुज़िरियल साल 2021 में इहो स्टेटस ख़तमु थियो आहे त लीगलाइज़ तौर सां कानून अवाम में आया। सो ही अचानक न आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजी UC सतह ताईं तंज़ीम साज़ी हली रही आहे। सही पिया फरमायो। जीअं तव्हां अर्ज़ु कयोसीं त गुज़िरियल 2 सालनि खां वठी मुसलसल असां गवर्नमेंट जी इताब में हुआसीं। हाणे अल्हम्दुलिल्लाह असां आया हूं ऐं अवां ॾिसंदव
ही मीडिया हीअ प्रेस हूंदी त असां सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई या हिकिड़ो माना अख़बार जी हिकिड़ी ख़बर न हूंदी, बल्कि तव्हां हक़ीक़ी आवाज़ु सम्झंदव त जेको असां अवाम जा जेके मसइला आहिनि, ख़ासि करे वारा ऐं नसीराबाद पीएस जा, उहे जेन्युन मसइलनि खे असां स्टेप बाय स्टेप इशू खणी इंशा अल्लाह ताला असां आवाज़ु बणींदासीं। बाक़ी असल त कमु आहे रूलिंग पार्टीअ जो। पीपल्स पार्टी 2008 खां वठी यकी हिते आहे, उन जा नुमाइंदा चूंडिया। असरु सुवाल त उन खां थिए त अव्हांजो MPA आहे, तव्हांजा हितां TMOs आहिनि, तव्हांजी इंतिज़ामिया तव्हांजा रखियल आहिनि। इवन थाणे जो वॾो मुंशी बि हिन जे चवण खां जेको आहे तब्दील न थींदो आहे। SHO सूबेदार मथे थिया, नंढी नंढी सतह जा बि हिननि जा नुमाइंदा वेठा आहिनि, MS हिननि जे हॉस्पिटल जो वेठो आहे। सुवाल त उन्हनि खां थियणु घुरिजे न, तव्हां हिते रसे ताईं छा कयो आहे? शहर में जीअं दाख़िल थियूं एॾी मिटी धूड़ आहे, ऐं शायदि को माण्हू कंहिं बीमारी हिन खां TB जे मर्ज़ खां बचे, पर ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। स्कूल जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। त बेसिक जेका बुनियादी सलून मालूम रहे पियो आहे, उहो हितां जो MPA साहिबु आहे, वॾे स्टेटस जो माण्हू आहे, सरदार आहे, नवाब आहे पंहिंजी क़ौम जो। सरदार नवाब त क़ौम जा वॾा हूंदा आहिनि, उहे त सम्झो मिसल पंहिंजे वालिद जे हूंदा आहिनि, उनते छपर छांव थींदा आहिनि, पर हितां जो अवाम निधणको लॻो पियो आहे। त इंशा अल्लाह ताला तव्हां ॾिसंदव, हाणे असां हिकिड़ो उहो वाइदो नथा कयूं जेको असां सिर्फ़ु दावा हुजे, बाक़ी अवाम जो हक़ीक़ी आवाज़ु इंशा अल्लाह ताला असां वारा ऐं नसीराबाद जो बणिजंदासीं। मसइला त उहो हिकिड़ी जॾहिं पावर में अचे त माण्हू करे सघे थो, पर अहम मसइलो आहे अमन अमान जो। हितां जा मौज़ शहरी हितां शहर छॾे वॾनि शहरनि ॾे शिफ्ट थींदा था वञनि। बुनियादी आहे अमन अमान, त असांजी पहिरीं तरजीह हूंदी अमन अमान जी। ऐं जेके बंदि पयल स्कूल आहिनि, जेका तालीम आहे, इंशा अल्लाह ताला असां उन स्टेप खे खणंदासीं त अल्लाह ताला बहितरी कंदो ऐं आसानी थींदी।